नंगर पार्कर में थियल जीप रेस में प्रोफेशनल ए कैटेगरी में नादिर मक्सी फातिह करार। सिंध जे रांदियुनि ऐं नौजवाननि वारनि मामलनि वारे खाते पारां नंगर पार्कर में मुनक़िद कयल 4 ॾींहनि वारी थर जीप रेस 2025 जी पुॼाणी तक़रीब खे ख़ासि महिमान तौरु ख़िताब कंदे सिंध हुकूमत जे रांदियुनि ऐं नौजवाननि वारे मामलनि वारे खाते जो वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर चयो आहे त सिंध हुकूमत थर जीप डिज़र्ट रेस खे सालियाने कैलेंडर में शामिल करण ऐं ईंदड़ साल थर जीप रेस घोटकी में कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त रांदियुनि वारो खातो सिंध थर जीप डिज़र्ट रेस खे सालियाने कैलेंडर में शामिल कंदो त जीअं हर साल थर में जीप रेस मुनक़िद थी सघे। सिंध जे रांदियुनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर नंगर पार्कर में थींदड़ 3 ॾींहनि वारी थर जीप डिज़र्ट रेस जी इख़्तितामी तक़रीब दौरान सभिनी कैटेगरीज़ जे खटींदड़ ड्राइवरनि में ₹1 करोड़ जो कैश इनामी रक़म ऐं 35 शील्डूं विरहाईंदे चयो त सिंध हुकूमत सभिनी ड्राइवरनि खे रजिस्ट्रेशन, मुफ़्त रिहाइश, ॿारनि ऐं ट्रांसपोर्ट फ़राहम कई आहे। हुन चयो त थर डिज़र्ट चैलेंज सिंध में रेगिस्तानी एडवेंचर रांदियुनि ऐं सयाहत जा वसी इम्कान ज़ाहिर करे थो। थर जीप डिज़र्ट रेस में खटींदड़ ड्राइवरनि ऐं बाइकरनि खे मुबारकबाद पेश करियां थो। प्रोफेशनल ए कैटेगरी में थर डिज़र्ट रेस जो फातिह मेंबर सिंध असेंबली मीर नादिर मक्सी करार ॾिनो वियो, जंहिंखे ₹5 लख जो चेक ॾिनो वियो। जॾहिं त मोटर बाइक रेस में पंजाब जे ज़ैख़म खे पहिरीं पोज़ीशन हासिल करण ते ₹1.5 लख जो चेक ॾिनो वियो। उन मौक़े ते मुकेश कुमार चावला खे बि रेस खटण ते इनामी रक़म ऐं ट्रॉफी ॾिनी वई। मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जे ड्राइवरनि में 35 ट्रॉफियूं विरहायूं वयूं। थर जीप रैलीअ में 65 गाॾियुनि ऐं 12 मोटर बाइकुनि ड्राइवरनि हिसो वरितो। पुॼाणी वारी तक़रीब में वज़ीर एक्साइज़ मुकेश कुमार चावला, वज़ीर सकाफ़त ज़ुल्फ़कार अली शाह, नादिर मक्सी, क़ौमी असेंबली जो मेंबर आमिर मक्सी, कासिम सिराज सुमरो, सिंध हुकूमत जे रांदियुनि ऐं नौजवाननि वारे मामलनि वारे खाते जे सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी, डायरेक्टर रांदियुनि वारो खातो असद इसहाक समेत डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल अलीम जागीरानी, एसएसपी थरपारकर आदिल मेमण, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर फरीद हनीफ ॿिया शरीक हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची